पहिरियों नंबर प्यार में हा परवाना लगी तुझी तार आजन खे चो सुभान अल्लाह यार यमन हो काथे उवैस करनी कीअं ॾिठो यार यमन हो काथे उवैस करनी कीअं ॾिठो मुठ मदीने मां हुयो ॾिसी मदनीअ जा मीनारा लगी तुझी तार आजन खे दुनिया में दीवाना असहाबी पहिरियों नंबर प्यार में हा परवाना लगी तुझी तार आजन खे अल्लाह ताला उन्हनि जी शान अज़मत खे बुलंद फरमायो उन्हनि जी बरकतूं तव्हां सां अॼु बि गॾु आहिनि इंशाअल्लाहुल अज़ीज़ क़यामत ताईं उन्हनि जो फैज़ान हलंदो रहंदो तव्हां सां अहले सुन्नत जमात वारा ख़ुसूसन तव्हां सां जेके दरगाह शरीफ़ सां वरी मुतअल्लिक़ आहियूं तमाम सुन्नी ऐं वरी तमाम अहले सुन्नत जमात में हुर जमात असांजो अक़ीदो उहो ई आहे जेको असांजे मुर्शिद रहबर पीसे रोज़े धनी रज़ी अल्लाह ताला जो अक़ीदो आहे ज़ोर सां सुभान अल्लाह चओ वॾे आवाज़ सां सुभान अल्लाह चओ हज़रत पीसे रोज़े धनी रज़ी अल्लाह ताला जो तरीक़ो उन्हनि जो जेको रस्तो आहे तव्हां असांखे उन जे मथां कार बंद रहणो आहे उन में ई दुनिया आख़िरत में तव्हां असांजे लाइ नेकी बि आहे अवां असांजे लाइ भलाई बि आहे अगरि असां दरगाह शरीफ़ जे तरीक़े खे दरगाह मुबारक जे रिवायतुनि खे छॾे ॾिनो ऐं उन खां पुठिते हटी वियासीं त मुंहिंजा अदा पोइ ईअं पोइते ई थींदा वेंदासीं पीसे रोज़े वारे रज़ी अल्लाह ताला फरमायो असांजो मुरीद उहो आहे जेको असांजे तरीक़े ते हले असांजो मुरीद उहो आहे जेको असांजो नस्ल ज़िक्र करे वो ज़िक्र असां में केतिरो आहे नमाज असां में केतिरी आहे पीसे चटदणी बादशाह रज़ी अल्लाह ताला नो फरमाईंदा हा त नमाज अल्लाह जो फर्ज़ आहे तव्हां खे अदा करणी आहे ज़िक्र वरी सिलसिले जो फर्ज़ आहे उहो बि तव्हां खे अदा करणो आहे अगर असां इन बिनी शयुनि में पुठिते हटी वियासीं त पोइ सम्झी सघो था त तव्हां असांजी पंहिंजी निस्बत किथे रहंदी ये ज़िक्र त अहिड़ी शइ आहे जेको ज़िक्र बिल जहर पंहिंजे जमात में मगरिब खां पोइ ऐं सुबुह जो सवेर कयो वेंदो आहे नमाज़ खां पहिरियां इहो ज़िक्र बिल जहर इहो आहे जो असांजे पूरे हिन सिंध ते तव्हां नज़र विझो कई उन वक़्त में ख़ानकाऊं हूं कई बुज़ुर्ग हा पीसे रोज़े धनी रज़ी अल्लाह ताला नो फरमाईंदा हा त असांजे सिलसिले जी जेका मक़बूलियत आहे उहा ज़िक्र बिल जहर जे करे मुख़्तलिफ़ शयूं ॿुधायूं पाण कंहिं वक़्तु ॿुधायूं सुन्नत सुन्नत जो इहया उन ते अमल इन जे करे असांजे सिलसिले जी जेका है सभिनी खां वधीक मक़बूलियत आहे कंहिं वक़्त में पाण फरमायूं त ज़िक्र बिल जहर यासीन शरीफ़ जी तिलावत ऐं मसनवी शरीफ़ जो दर्स पाण फरमायूं इन टिनी ॻाल्हियुनि जे करे असांजे सिलसिले जी मक़बूलियत पूरी दुनिया में मथे आहे मसनवी शरीफ़ जो दर्स यासीन शरीफ़ जी तिलावत ऐं उन खां पोइ ज़िक्र बिल जहर 3 नंबर ते वो पाण फरमायो हेॾे लाड़ वारे पासे जेके बुज़ुर्ग हा उन्हनि चयो बाबा रोहिड़ीअ जो जेको पीर आहे जिथे वञे थो माण्हू सवे हज़ारे उन जे पुठियां लॻनि था उन जे सिलसिले में दाख़िल वञी थियनि था करे छा थो चयो बाबा हू ॿुधाए थो त मुंहिंजे सिलसिले जी मक़बूलियत असांजे सिलसिले जी मक़बूलियत 3 ॻाल्हियुनि जे करे मसनवी शरीफ़ जो दर्स यासीन शरीफ़ ज़िक्र बिल जहर उन्हनि जो पोइ असां बि भला ईअं कयूं त जीअं असांजी बि मक़बूलियत वधे जीअं हिन पीर जी वधे थी पोइ हुननि मसनवी जो दर्स बि शुरू कयो यासीन शरीफ़ जी तिलावत भी शुरू कई पर अन्या ॾिठो तो कुछ थे कोन थियो जो हाणे आख़िरी शइ आहे ज़िक्र बिल जहर माना ॾाढा ला इलाहा इल्लल्लाह जो ज़िक्र कर सो हू हा नक्शबंदी सिलसिले जा नक्शबंदी सिलसिले वारा आहिस्ता ज़िक्र कंदा पाण फरमायो हो ॾाढा ज़िक्र करे कोन पिया सघनि पोइ हुननि जे लाइ इहो मसइलो जो हाणे छा कयूं
वो पीसे रोजे वारा वया हिन पासे दे सफ़र ते उन्हनि चयो त हाणे पीर साहब अचे थो हिन पासे खां पाण हीअं कयो जेकर ॾिसूं इम्तिहान में वठो हिन जो त माल जे लाइ थो अचे माण्हू वधाइण जे लाइ थो अचे या वाकई हक़ीक़ी तौर इस्लाम जे ख़िदमत जे लाइ थो अचे पंहिंजे ख़लीफ़े खे खणी माल जी भरी ॾिनो त खण ऐं इनखे जीअं अचे त वञी ॾेई आ उन्हनि जे ख़लीफ़े खयो माल गंढ में ॿधी सिधो आयो पीसे रोज़े वारे वटि अञा ॿुधाई कोन त सुई माए माल आंदो आहे तव्हांखे ॾियण जे लाइ वरी त जेका हुयसि जंहिंमें जेके लूकड़ आंदा रखी छॾियईं पीसे रोज़े वारे खे ख़बर पइजी वई त हे छाजे लाइ आयो अने उन ॿुधायो कोन्हे पर इत्तक़ू फिरासतल मोमिन फइन्नहु यंज़ुर बिनूरिल्लाह मोमिन जे फिरासत जे नज़र खां बातिनी नज़र खां ॾिजो छो त अल्लाह जे नूर सां सुभान अल्लाह इसे फरमाए सवा करे से करो त खणो हलूं था हेॾे ॿाहिरि मूंखे पेशाब करणो आहे पाणी खणो हलूं पानी हुन खयो पाण खे वठी आया ईअं परे वठी विया आबादी खां खेड़ी लगी पई हुजे ज़मीन जी को हर बगर काथल हुजे खेड़ी जो लगी पई पाण फरमायो मां वेहां थो हाणे तूं को भितर खणी आ ऐं मूंखे ॾे जैसे ठीक है मैं खड़ा तो पानी तो हो नहीं हाने भीतर खड़ा ला हेठ न इसे फरमाए भीतर दे हेठ जो थियो भीतर खड़ा ला हथ जो विधई भीतर में भीतर मथे जो खईंदो भीतर कोनो सोनो थी सुभान अल्लाह उन के छडे बियो खई ओहो भी सोन टियो खई ओहो भी सोन इसे फरमायो जल्दी कर भीतर खड़ी आ देर छो कई थई अर्ज़ की क़िबला जै में हथ थे विझा वो भीतर न पे रहे सोन बणजी वियो आहे हित त भीतर आहे कोन सब सोन लगो पियो आहे पाण फरमायो इतो भरी हिकड़ी बध झोल भर पाण वारे मुर्शिद दे खड़ी वञ असां जो हे सफर माल जे लाए नाहे मुस्तफा जे दीन इस्लाम जे लाए सुभान अल्लाह जमायत नारो लगे भे तू समझो ऐ तुझे बुजुर्ग समझो आ त को असां जो माल जे लाइ सफ़र आ माल जे लाइ न हुजूर जो पैगाम खणी असां दुनिया जे दर दर ते हर एक माण्हू जे दर ते वञूं था हुजूर जे सुन्नत जे इहा वारे पैगाम दीन इस्लाम जो पैगाम खणी असां उन्हनि वटि ईंदा आहियूं दुनिया जे लाइ कोन ईंदा आहियूं माल जे लाइ कोन ईंदा आहियूं ऐं वाकई हक़ीक़त बि आहे बुजुर्ग बशाश सब बाबा नूर आहिनि उन्हनि जूं तव्हां ज़िंदगी पढ़ो वरी पीसे रोदे वारे जी भी तमा जिंदगी पढ़ो दुनिया जे लालच जा हज़ार लख अरब खरब वनी हिस्सा कयो उन लारबे खरबे हिस्सन में हिकड़ो जर्रो हिस्सो में तमा के रोजे वाले जो वजूद में नजर कोन लालच वाह सोना सही को हिर्स दुनिया जो का लालच चुप बिल्कुल न अल्लाह ने तवक्कुल लो पाण फरमाईंदा जे करे अल्लाह मुके हिकड़ो दाणो दे हिकड़ो दाणो कणक जो हिकड़ो दाणो दे ऐ मुजी टूटी लगाए ता दाणो सजी दुनिया के खारा पाण फरमाईंदो मुके को भी फिक्र कोने सजी दुनिया अल्लाह ने फरमाए दे दाणो खणो ऐ सजी दुनिया के खाराणो पाण फरमाईंदा जरो मुके फिक्र कोन थींदो छो पाण फरमाईंदा जेको ड्यूटी लगाईंदो इहो ही सभनी ताई पहुचाईंदो बरकत बे उन जे तरफा ईंदी मुके फिक्र कोन ईंदो त हिकड़ो दाणो जेको हिकड़ी गिवल या मगुल जो नी खाद थे ये पूरी दुनिया की खाईंदी पाण फरमाईंदा खाराण में असा के को फिक्र कोन होंदो खुदा ते तवक्कुल एतरो अल्लाह ते एतमाद एतरो खुदा ते भरोसो एतरो ईद जो निहाड़ो अग्या दी भूख में गुजरी वया को परे जो मेहमान को नो मुरीद गजे थियो हो को शायद को पछतो पठान हो वल्लाह आला में सवाब वो भी आयो दरबटरी दरगाह ते रहियो भूख जो अचे 27 का मानी खाने ला कान मिली ईद जो ॾींहुं थियो पीसे रोदे वारा रज़ी अल्लाह ताला अनो आया भली चादर पण पाए करे जरे आया ईद नमाज ते उन जो सही खाइण ला मानी काने का हेदा पंहिंजो माशाअल्लाह भली चादर लगी पया पाण फरमायो त बुजुर्ग फकीर इहा सा पाण पंहिंजे मर्जी सां कोन पाती आ हुन पाराई सुभान अल्लाह उन पाराई तो चाहिदो त नेमत कयो त पाण तो उनके ज़ाहिर भी
कर उन पाराइया पाण कान पातिया हेना हेना जी गाल हुई ए होना माशाअल्लाह सामान जो उठ भरजी आयो पाण फरमायो सॾु कयो उनखे जे शिकायत पे कई पाण फरमायो बाबा शिकायत कान कबी असां के तो मालिक ई ॾेई करे घुराए माण्हू मोकिले करे ख़ुदा ई असां के खाराईंदो आहे ॾींहुं गुज़रे या ॿ ॾींहं गुज़रे वधीक टाइम कोन गुज़रंदो आहे अलाह कंहिं न कंहिंखे मोकिलींदो आहे कोन को सामान खणी ईंदो आहे अची करे फ़क़ीरनि खे खाराए पाण फरमायो उठ ॿियायो आहे सामान ॿियायो को हिनखे रधो पचायो सभु खाओ जमात खे खारायो माण्हुनि खे बि खारायो केॾे दरवेश खे बि खारायो जंहिं इहा शिकायत कई पे त हाणे ॿ ॾींहं बुख ते गुज़री विया आहिनि ईद ते भलियूं चादरूं अची वियूं पाण फरमायूं चादरूं बि भलियूं अचूं ईद बि भलारो ॾींहुं आहे त वरी खाधे जो बि अलाह इंतज़ाम फरमायो अथव हज़रत पीसे रोज़े धनी रज़ी अल्लाह ताला अन्हु अवां खे असांखे अहिड़े तरीक़े ते ॿुधायो पाण फरमायूं ज़िक्र तव्हां कयो नमाज़ तव्हां पढ़ो तव्हांजे ईमान जो ज़िम्मो मुक्ति अल्लाह ताला तव्हां असांखे ज़िक्र फ़िक्र जी तौफ़ीक़ नसीब फरमाए दरगाह मुबारक जे तरीक़े जे मुताबिक़ हलण जी ज़िंदगी गुज़ारण जी तौफ़ीक़ अता फरमाए वमा तौफ़ीक़ी इल्ला बिल्लाह व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।